हीअर करी तो मूं सां जुदायूं, हीअर करी तो मूं सां जुदायूं, यादि कंदे पोइ मूं जूं वफ़ाऊं। जब तुझे ज़माना ये सताएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब तुझे ज़माना ये सताएगा, तुमको एक शख्स याद आएगा। हीअर करी तो मूं सां जुदायूं, यादि कंदे पोइ मूं जूं वफ़ाऊं। जब तुझे ज़माना ये सताएगा, तुमको एक शख्स याद आएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जी गोदरा मुर्शिद रोंदे रोंदे रातूं थी दई, कीअं दुखनि जा प्या गुज़रांदई। रोंदे रोंदे रातूं थी दई, कीअं दुखनि जा प्या गुज़रांदई। जब तुझे कोई भी न मनाएगा, तुमको एक शख्स याद आएगा, तुमको एक शख्स याद आएगा। मानो मिला दई मतलब वारा, ओ न मिला दई मोहब्बत वारा। खुशखबरी खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी, मंगणी, सालगिरह, सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद, मोबाइल नंबर 0335 251785 मानो मिला दई मतलब वारा, ओ न मिला दई मोहब्बत वारा। हर कोई बहुत तुझे सताएगा, तुमको एक शख्स याद आएगा, तुमको एक शख्स याद आएगा। अदायो हुसैनी अदालिमा जमाली आजके तो मुझा जानी को मुझो सफा कदर कोन कयो। इसी छा तो चएसि, मेरी हसन तो सा के दो सठो, कोन छुटे जो कदर कयो। मेरी हसन तो सा के दो सठो, कोन छुटे जो कदर कयो। तब तेरा भी दिल कोई दुखाएगा, तुमको एक शख्स याद आएगा, तुमको एक शख्स याद आएगा। हीअर करी तो मूं सां जुदायूं, याद कंदे पोइ मूं जूं वफ़ाऊं। जब तुझे ज़माना ये सताएगा, तुमको एक शख्स याद आएगा।